सूबे में 20 अगस्त खां थींदड़ इमदादी सरगर्मियुनि ऐं नुक़साननि जा तफ़सील जारी करे छॾिया आहिनि। इतलात वारे सूबाई वज़ीर शरजील मेमण चयो आहे त सूबे में मुतासिर ज़िलनि में मुतासिरनि जे लाइ 2908 रिलीफ कैंप्स कमु करे रहिया आहिनि। इन्हनि रिलीफ कैंप्स में 3,82,871 मुतासिर मौजूद आहिनि। हिन चयो त मुतासिरनि में हिन वक़्त ताईं 3,18,264 टेंट तक़सीम कया विया आहिनि। 23,92,722 मच्छरदानियूं बि ॾिनियूं वयूं आहिनि। ॿोॾि मुतासिरनि खे 8,42,568 राशन बैग्स भी तक़सीम कया विया आहिनि। शरजील मेमण चयो त सरहदी वारा ऐं फलाही इदारा इमदादी सामान जी तक़सीम लाइ सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी सां राब्तो कनि। PDMA ज़रिए मुस्तहक़ ऐं ज़रूरतमंद माण्हुनि ताईं इमदाद बहितर तरीक़े सां पहुची सघे थी। हिन जो चवणु हो त बरसातनि सबबि 747 माण्हू फोत थी चुका आहिनि, जॾहिं त 8,422 माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। बरसातनि दौरान सूबे में 3,76,574 ढोर मरी चुका आहिनि। शरजील मेमण जो चवणु हो त बरसातनि सबबि 18,16,044 घरनि खे नुक़सान पहुतो आहे। सूबे में 3,77,03,707 एकड़नि ते फसल तबाह थी चुकी आहे। हिन जो वधीक चवणु आहे त बरसातनि ऐं ॿोॾ जे पाणी सबबि 2,548 सरकारी इमारतुनि खे बि नुक़सान पहुतो आहे।